सुठा माण्हू शाबाश मासी एडिस मोसात मुझो जेवर खणी वियो वन थाने ते इन सूबेदार के चओ इन्हनि खे अहिड़े केस में सोघो करे जो उन्हनि जी सती पीढ़ी यादि करे ओ त ही आहिनि समाज सुधार जेको पराने बचन के मारींदो उन्हनि खे पालण पाण ई पुॼंदो नते न कुआड़ी सां किसी राय छॾींदो साहेब कहिड़ा ॾींहं ॾेखारण खां पहिरियां मारे छॾी पर हिकिड़ी उम्मीद वासिंदा कंदी आहे शल शाहन पुट इन मिठे ज़हर खे छॾे ॾे